शिकारपुर जो इलाइको आहे काठमडी जिते घर मां ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश मिलण बाद पुलिस पहुची लाश भी उते अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शाहिद हुसैन संदसि घरवारी फरज़ाना जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। जिना सिनेमा के ॿुधाईंदा हलूं त पुलिस पारां वधीक इहो पियो चयो वञे त जांच मां लॻी पियो त मामिलो आपघात जो आहे, वधीक जांच कई पई वञे। हम ख़बर ॾियूं पिया कि शिकारपुर में घर अंदरि ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश मिलिया आहिनि। शिकारपुर जी काठमडी वेझो घर मां ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश मिलण बाद पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शाहिद हुसैन ऐं संदसि घरवारी फरज़ाना जो तशद्दुद थियल लाश ठाहियो आहे। जांच मां लॻे पियो त मामिलो आपघात जो आहे, वधीक जांच कई पई वञे। सिनेमा खे हम ख़बर ॾियूं पिया शिकारपुर मां त घर अंदरां ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश ठाहिया आहिनि। शिकारपुर जी काठमडी वेझो घर मां ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश मिलण बाद पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शाहिद हुसैन संदसि घरवारी फरज़ाना जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। नवाल सां वधीक तफ़सील मालूम जे लाइ राब्तो कयो शिकारपुर में CTV न्यूज़ जे रिपोर्टर सारंग बपट सां। जी सारंग, आगाही ॾिजो इन मामले बाबति। जी मेरा न्यू फौजदारी थाने जदा है इलाइको आहे काठमडी वारो हिते जेको आहे त सुमरा जेके आहिनि मौलो आहे उते जेको आहे त शाहिद सुमरो ऐं 30 सालनि जी जेको फरज़ाना सुमरो आहे ॿई ज़ाल मुड़ुस आहिनि उन्हनि जा लाश थिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त उनजो जेको आहे त जेको शाहिद सुमरो जो लाश आहे उहो फाउट मिलियो ऐं जेका फरज़ाना आहे उनजी घरवारी जेका शाहिद जी आहे उनजो लाश जेको आहे तशद्दुद थियल असांखे मिलियो आहे। जॾहिं त पुलिस जो इहो चवणु आहे त जेको वाक़ियो आहे इहो घरू अणबणत लॻी रहियो आहे ऐं जेको आहे त जेके हिन जा वारिस आहिनि शाहिद सुमरो जा त उहे उनजो इहो चवणु आहे त शाहिद सुमरो जेको आहे त नशे जो आदी हुयो ऐं जेको आहे त घर में लगातार झेड़ो बि हलंदड़ हुयो कुझु ॾींहंनि खां ऐं हुन खां पोइ जेको आहे त पुलिस खे सुबुह जो इतला मिलियो जंहिं बाद ॿिन्ही जा लाश हथ करे सिविल अस्पताल पोस्टमार्टम जे लाइ पहुचाया विया आहिनि। जॾहिं त हीउ वाक़ियो जेको ख़ुदकुशी जो वाक़ियो आहे हुन हवाले सां आम माण्हुनि जो बि इहो चवणु आहे त हीउ जेको आहे त घर में घरू अणबणत हलंदड़ हुई ऐं जहिड़ो हलंदड़ हुयो उन हवाले सां हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सारंग जी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।